नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। वक्त सोभودीरो में खबर ईंदा हालो तो यूनियन ऑफ जर्नलिस्ट तालका सोभودीरो जे हलफ बरदारी तकरीब में PFUJ जी मरकजी नायब सदर लाला असद पठान, SSP खैरपुर अमीर मसूद मंगसी, यूनियन ऑफ जर्नलिस्ट सखा डिवीजन जे सदर सलीम सेतो, जावेद जतोई, जिले खैरपुर जे सदर सैयद उबैद शाह, जनरल सेक्रेटरी नवीद अहमद खोड़ो, आज़म मस्तोई ऐं खैरपुर जिले जे 8 तालकनि जे उहदेदारनि सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि खां कई आयल सभिनी सहाफ़ियुनि शिरकत कई। आयल महिमाननि जो यूनियन ऑफ जर्नलिस्ट तालका सोभوديرو जे सदर कुर्बान अली मंगी, जनरल सेक्रेटरी बिलावल सेतो, सीनियर नायब सदर औरंगजेब पीज़ादो, ज़हूर हुसैन ॾियामड़ो, मोहम्मद अली चन्ना, हाकिम अली जोकियो ऐं ॿियनि सहाफ़ियुनि शानदार इस्तक़बाल कयो ऐं आयल महिमाननि खे सिंध जी सूखड़ी, लुंगी ऐं अजरक जा तोहफ़ा पेश कया ऐं तालका सदर कुर्बान अली मंगी अजाणो पेश कयो। उन मौके ते यूनियन ऑफ जर्नलिस्ट ज़िला खैरपुर जे सदर सैयद उबैद शाह तालका सोभوديرو जे चूंडियल बाडी खे हलफ खणायो। उन मौके ते मरकजी रहनुमा लाला असद पठान खिताब कंदे चयो त पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट सहाफ़ियुनि जे हक़नि लाइ फितोड़े रही आहे। असां हाणे एलानिया सेंसरशिप सहाफ़ियुनि जी जबरी बरतरफ़िन खे कॾहिं बि क़बूल न कंदासूं। असां सभिनी खे गॾिजी अवाम जे हक़नि ऐं ज़ुल्म जबर नाइंसाफ़ी ख़िलाफ़ कलम जी ताक़त खे इस्तेमाल करणु घुर्जे। असांजी वफ़ाक़ी हुकूमत सां ॻाल्हियूं हलनि पयूं जिन मां कुझु मुतालबा हेल्थ कार्ड जा सूबाई हुकूमत बि मञिया आहिनि। असां सिविल डिक्टेटर इमरान खान न्याज़ी खे ॿुधाइण चाहियूं था त तुंहिंजनि आकाइन अयूब खान, यहिया खान, ज़ियाउल हक़, परवेज़ मुशर्रफ सां जमहूरियत ऐं अवाम जे हक़नि लाइ जंग जोटी हुई। असां तोसां बि पंहिंजनि हक़नि लाइ मुहारो अटकाईंदासीं। असांजी तंज़ीम में ब्लैक मेलर, फेसबुकी ऐं सरकारी मुलाज़िम सहाफ़ियुनि लाइ का बि जॻह न आहे। मां अव्हां खे हिदायत थो करियां त फेसबुक ते कंहिंजी बि दिल आज़ारी न कयो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।